नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो मां खबर ॾींदा कंडियारो में बदन में चोट चढ़ी वई। कंडियारो जे वापडा कॉलोनी में नामालूम चोर एक ही रात चईन वापडा मुलाज़िमनि जे घरनि खे ॿुआरो ॾेई लखें रुपयनि जा सोना ज़ेवर ऐं मोबाइल फोनूं चोरी करे फरार थी विया। उन सिलसिले में चोर वापडा कॉलोनी मां वापडा मुलाज़िम राज गांधाई जी मोटरसाइकिल बैटरी ऐं ॿियो सामान चोरी करे विया। जॾहिं त चोर वापडा मुलाज़िम सूमर सेतो जे घर में दाख़िल थी 3 तोला सोन ऐं घर में रखियल रोक रक़म चोरी करे फरार थी विया। जॾहिं त साॻी कॉलोनी मां चोर वापडा मुलाज़िम मुमताज शहर जे घर मां 2 मोबाइल फोनूं ऐं मोहम्मद हसन पीरज़ातो जे घर मां मोबाइल फोन चोरी करे फरार थी विया। इतला मिलण ते पुलिस पहुची जाइ वारदात ॾिसी वापसि थाणे ते हली वई। होॾां मुतासिर मुलाज़िम जो चवणु आहे त बदअमनी चोट चढ़ी वई आहे, पर पुलिस ख़ामोश आहे। हिकु रात में वापडा मुलाज़िमनि जे चईन घरनि मां लखें रुपयनि जी चोरी थी आहे। पुलिस चकर लगाए वापसि हली वई। हिननि DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फिरोज खां मुतालबो कयो त नोटिस वठी थियल चोरियूं वापसि कराए पुलिस खिलाफ कदम खयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।